अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 26 मई 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। मोरे में मक़तूल इरफान लगारी जो मढ़ वारसनि खे न मिलियो। पुलिस पहिरे हेठि लावारस ॼाणाए तदफ़ीन। सिंध में क़ौमपरस्त तनज़ीमनि जे सॾ ते मोरो वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल एहतिजाजी मुज़ाहिरा। जीअं सिंध रहबर कमेटी पारां शहीद इरफान लगारी जी ग़ैबाना जनाज़े नमाज़ अदा करण जो ऐलान। वाइड सिंधी कांग्रेस पारां हुरूनिसा पलीजो ऐं गुलहसन कलमती खे भेटा पेश करण लाइ वर्चुअल वेबिनार। पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में मारिजी वियल नौजवान इरफान लगारी जो मढ़ ॻोठ माड़ी जे क़ब्रिस्तान में पुलिस जी वॾी नफ़री लावारस ॼाणाए दफ़नाए छॾियो, जॾहिं त दफ़नाइण वक़्तु वारिस या मिट माइट को बि शरीक न हो। सिर्फ़ पुलिस मौजूदु हुई जंहिं आख़िरी रस्मूं अदा कयूं। कंहिंखे बि वेझो अचणु न ॾिनो वियो। क़बर ते पुलिस जो पहिरो बीहारियो वियो आहे। क़ब्रिस्तान ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते पिणु वॾी पुलिस नफ़री बीहारी वई आहे। आचर जे ॾींहुं मोकल वारो ॾींहुं हुजण बावजूदि नुशर फ़िरोज़ जी सेशन कोर्ट खोड़राए जज खे घुराए लावारसी ऐं दफ़नाइण जो लेटर वठी SSP नुशर फ़िरोज़ DSP ऐं SHO मोरो लाश दफ़नाइण जी कार्रवाई कई। ॿिए तरफ़ ॻोठ लगारी बजाराणी में वारसनि वकीलनि सियासी समाजी इल्मी अदबी तनज़ीमुनि जे अॻुवाणनि क़ौमी कारकुननि लगारी बिरादरी अदालत ऐं पुलिस जे अहिड़े गैर इंसानी अमल ते एहतिजाज कंदे चयो त जॾहिं वारस मौजूदु आहिनि तॾो विछायल आहे। पंहिंजनि मुतालबनि जी मञताल एहतिजाज करे रहिया आहिनि त पोइ पुलिस ऐं अदालत अहिड़ो कमु कीअं कयो आहे। ॻोठ में नौजवान जा वारस अमड़ियूं भेनरूं वञी ॿार पंहिंजे मक़तूल लख़्ते जिगर इरफान लगारी जे मुंहुं ॾिसण ऐं पंहिंजे हथनि सां क़ौमी एज़ाज़ सां आख़िरी रस्मूं अदा करण लाइ ज़ारो क़तार रोई रहियूं हुयूं, पर पुलिस पंहिंजी होड़ ते क़ाइमु हुई। उन्हनि खे मुंहुं ॾिसण बि न ॾिनो वियो ऐं लाश पंहिंजी निगरानी में दफ़नाए छॾियो। पुलिस मोकल वारे ॾींहुं अदालत मां लेटर वठी नौजवाननि खे लावारस करार ॾेई ग़लति अमल कयो आहे। असांजे मक़तूल नौजवान खे दफ़नाइण वारो उहो अमल क़बूल न आहे। असां क़ानूनी तरीक़े सां क़बर कुशाई करे पंहिंजे क़ौमी एज़ाज़ सां पंहिंजे ॻोठ में दफ़न कंदासीं ऐं उनखां अॻु मोरो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो बि हणंदासीं। असां अहिड़े ज़ुल्म ज़्यादती ख़िलाफ़ पंहिंजो एहतिजाज जारी रखंदासीं। अञा ताईं मक़तूल जे ॻोठ लगारी बजाराणी में इंटरनेट मोबाइल फ़ोन बंदि आहे। मक़तूल इरफान लगारी ऐं मक़तूल ज़ाहिद लगारी जे वारसनि सां हमदर्दी करण ॾुख वंडण लाइ मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू सॼी सिंध मां तॾे ते पहुची रहिया आहिनि। मक़तूल इरफान लगारी खे पुलिस पारां लावारस करार ॾेई दफ़न करण वारे अमल ते ग़म ऐं कावड़ जी लहर छाइण लाइ जॾहिं त वारसनि जो को बि केस दाख़िल न कयो वियो आहे। मक़तूल इरफान लगारी जो लाश वारसनि खे न ॾिनो वियो ऐं लावारस ॼाणाए दफ़न कयो वियो आहे। जीअं सिंध रहबर कमेटी जे सॾ ते मोरो वाक़े ख़िलाफ़ ऐं शहीद इरफान लगारी जो मढ़ न ॾियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल कई वई। हैदराबाद में कासिमाबाद, नसीम नगर टाउन, भेटाई टाउन, वहदत कॉलोनी, गिदू चौक, एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स, हुसैनाबाद, GR कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हड़ताल जे सॾ ते कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। मीरपुर बठोरे में पिणु हड़ताल रही।
खोरवाह जाती चौक स्टाफ महर शाह चौक जा समूरा दुकान बंद रहा। रहबर कमेटी जे मुख्तलिफ अगवान कादर बख्श ज़ौर गफूर चांग नोमान शोरो फाजिल खास केली हड़ताल के कामयाब करण शहर जो गश्त कंदा रहा। टंडो बागो में भी कॉम्प्रेस पार्टियुनि पारां मोरो वाक़े में कचे जे ॻोठ बजाराणी लेगारी वासी ॿिनि क़ौमी कारकुननि ज़ाहिद हुसैन इरफान लेगारी जे शहीद थियण ऐं क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ मुकमल शटर बंद हड़ताल रही। राजू खानानी शहर में भी मुकमल शटर बंद हड़ताल रही। निढा वॾा कारोबारी मरकज़ बंद रहा। शाही बाज़ार सवाई चौक वाबडा चौक सुल्तानवाह चौक मैन थाणो बाज़ार मार्केट समेत निढा वॾा कारोबारी मरकज़ बंद रहा। जसकम राजू खानानी जे अगवाननि मंज़र नैन जुणेजो ताहिर अबूबकर निज़ामाणी मीर रिहान टालपुर सूरज सिंधी ॿियनि चयो त जेसिताईं मोरे सान्हे में शहीद थियल क़ौमी कारकुन खे इंसाफ़ नथो मिले तेसिताईं तहरीक जारी रहंदी। भेटशाह में पिणु जसकम बशीर ख़ान रहबर कमेटी जे गॾियल सॾ ते मुकमल शटर बंद हड़ताल कई वई। हड़ताल सबबि कारोबारी मरकज़ मुकमल तौर ते बंद रहा। जसकम बशीर ख़ान ज़िले मटियारी जे कोआर्डिनेटर आबिद हुसैन शाहानी जी अगवाणी में क़ौमी कारकुननि पारां भिटशाह जे दंबूरा चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सामारे में पिणु जीअं सिंध रहबर कमेटी जे सॾ ते हड़ताल कई वई। कारोबारी मरकज़ मुकमल तौर ते बंद रहा। अगवाणनि जमील अहमद साहिब ख़ान खोसो ऐं ॿियनि जी अगवाणी में शाह लतीफ़ चौक खां प्रेस क्लब ताईं रैली पिणु कढी वई। टंडे मोहम्मद ख़ान में पिणु जीअं सिंध रहबर कमेटी में शामिल कॉम्प्रेस तनज़ीमनि तरफ़ां मोरो सान्हे जे ख़िलाफ़ मुकमल शटर बंद हड़ताल कई वई। पुलिस बस स्टॉप तां जसकम अगवान गुलशेर कोलाची खे पुलिस हिरासत में वठी पाण सां गॾु खंभे खणी वई। बुलड़ी शाकरी में टंडे ग़ुलाम हैदर जे नंढनि वॾनि शहरनि में पिणु जीअं सिंध रहबर कमेटी जे सॾ ते कॉम्प्रेस तनज़ीमनि तरफ़ां मुकमल शटर बंद हड़ताल कई वई। मोरे में मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस तनज़ीमनि पारां केनालनि जे ख़िलाफ़ थींदड़ जदोजहद में पाणी जे पहिरें शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे क़त्ल ऐं मोरे पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ ॾिनल हड़ताल जी सॾ ते मुकमल कारोबारी मरकज़ बंद रहा। जॾहिं त कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ौमी शाहराह ते धरणो हयो। उन मौक़े ते अगवान चयो त शहीदनि इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जो खून रायगां न वेंदो। उन्हनि जे रत जे हिकु हिकु फुड़े जो हिसाब वठंदासीं। अञा केतिरा ई ज़ख़्मी अस्पताल में तड़पी रहिया आहिनि। कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। हाणे सिंधी क़ौम ज़्यादतियूं बर्दाश्त न कंदी। नौशहर फ़िरोज़ में पिणु मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगवाननि पारां एहतिजाजी रैली कढी वई। जंहिंजी अगवाणी असलम कोरी जो महर विस्तड़ो यासीन सुमरो ख़ादम सियाल असद उमराणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। ख़ैरपुर में पिणु जसकम शहीद बशीर ख़ान तरफ़ां ॾिनल मरकज़ी सॾ ते अकबर मक़बूल जी अगवाणी में हड़ताल कई वई। टंडे आदम शहर में पिणु हड़ताल रही। सखर प्रेस क्लब जे अॻियां सिंधी अदबी संगत शाख सखर जे तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जंहिंजी अगवाणी सरताज हैदर शहर सचल भट्टी ज़िया भट्टी सरदार पीरज़ादो मजीद नवाज़ मुग़ल दो भट्टी दिलबर भुट्टो कामरेड फैज़ सुमरो एडवोकेट औरंगज़ेब जागीराणी शफ़ात गांघरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। राणीपुर में पिणु शटर बंद हड़ताल करे एहतिजाज कयो वियो। जंहिंजी अगवाणी कामरेड नज़ीर डाहिरी अब्दुल रशीद ओठे मुख़्तियार उनड़ ऐं ॿियनि कई। राणीपुर में कारोबारी मरकज़ पिणु बंद रहिया। मांझंदई बाडर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु हड़ताल कई वई ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा करे मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर शहीद इरफान ऐं ज़ाहिद जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। STP जे सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त अरबा जे ॾींहुं 40 खां 50,000 कारकुन मोरे पहुचनि। शहीद इरफान लगारी जो मढ़ क़बर मां कढी वारसनि खे आख़िरी दीदार कराए अबाणे क़ब्रिस्तान में शान ऐं शौक़त सां दफ़नायो वेंदो।
मां हुक्मराननि खे ॿुधाइण थो चाहियां त असीं लाश ते सियासत नथा करणु चाहियूं। न ई असां इहो लाश खणी कंहिं रोड ते वेही को बुख हड़ताल कंदासीं, को रोड बंदि कंदासीं। असां का बि तव्हां लाइ परेशानी नथा पैदा करणु चाहियूं, पर इहो असांजो बुनियादी हक़ आहे त असांजा नौजवान पुट, असांजा भाइर, इहे नौजवान इहे बेकफन करे जेके मारिया वञनि पिया कूड़ियूं कहाणियूं ठाहे, उन्हनि जे लाश जी ताज़ीम करणु, उन्हनि जी लाश जी हिफ़ाज़त करणु ऐं उन्हनि जी लाश खे धरती माउ जे लहद में लाहिण जे लाइ इहो असांजो हक़ आहे त असां पंहिंजी तय थियल ज़मीन में उन्हनि खे जाइ ॾियूं, उन्हनि जे लाशनि खे उन्हनि खे लहद में लाहियूं ऐं उन जूं माइरूं भेनरूं जा वारस उहे मुकमल इत्मीनान जो इज़हार कनि। इन करे इन सॼी सूरताल में हुकूमत खे जेको कुझु हफ़्तो 10 ॾींहं तमाशो करणो करे चुकी। हाणे इन कम में का बि मुदाख़लत न कई वञे। मां पंहिंजे कराची खां वठी कश्मीर ताईं सभिनी कारकुननि, हमदर्दनि, दोस्तनि, साथियुनि खे ऐं पार्टी जे ज़िम्मेवारनि खे हिदायत करणु चाहियां थो त सुभाणे उनजे ॻोठ में वञो ऐं 2 ॾींहं सूमर, अंगारो, अरबा ताईं इन ॻोठ में, इन जी पसगरदाई में पखड़जी वञो। हिकु हिकु माण्हू खे दावत ॾियो त उहे अचनि ऐं इन कब्रिस्तान में जिते शहीद जो लाश दफ़न कयो वियो आहे उन मां इन लाश खे कढी ऐं तव्हां उनजे वालिदनि जी मर्ज़ी सां उन्हनि जे लाश खे उन जॻह ते दफ़न कयो। ऐं आउं इहो बि मुतालबो करणु चाहियां थो त जिन जे ख़िलाफ़ वारस FIR कराइण चाहिनि था उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। मां वकील बिरादरी खे इहो चवणु चाहियां थो त ही सोशल मीडिया जो शौक़ु, फोटू अॻियां पोयां, गुल फुल, इहे सभिनी खे वणंदा आहिनि। तकीरुनि जी एॾी घणी ज़रूरत नाहे। तव्हां अदालत में वञो, 122A या जेको बि तव्हांजो कानून आहे उन कानून तहत तव्हां अदालतुनि खां हुकुम वठी अचो। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत न रुगो सियासी, इख़लाक़ी, क़ानूनी ऐं आइनी असूलनि खे लताड़े छॾियो आहे, पर ज़ुल्म जी इंतिहा कंदे शहीद इरफान लगारी जे लाश खे संदसि माउ पीउ ऐं वारसनि हवाले करण बदिरां पुलिस ज़रिए ज़बरदस्ती दफ़नाए छॾियो। पुलिस अहिड़ो गैर इंसानी ऐं गैर क़ानूनी अमल पीपल्स पार्टी जी हुकूमती हुकमनि ते कयो, जेको इंसानी हक़नि, क़ानून जी हुक्मरानी ऐं जमहूरी क़दरनि जी भंजकड़ी आहे। असीं हिन बरबरियत ऐं बेहसीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां पुरज़ोर अपील करियूं था त हू हिन इंतिहाई संगीन ऐं अफ़सोसनाक वाक़े जो पाण मुरादो नोटिस वठे। शहीद जे वारसनि सां थियल नाइंसाफ़ी जो नोटिस वठंदे पुलिस, ज़िले इंतिज़ामिया ऐं पीपल्स पार्टी जे लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई जो हुकुम जारी करे सिंध जो शऊर उन बरबरियत खे कॾहिं बि न विसारींदो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह हयाज़ लतीफ़ पली जे मोरो में शहीद नौजवान इरफान लगारी जो लाश वारसनि जी मर्ज़ी खां सवाइ दफ़नाइण वारे वाक़े जी मज़म्मत कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी जमहूरियत जे नाले में आमरियत क़ाइमु करे वेठी आहे। हथे ख़ाली माण्हुनि खे गोलियूं हणी क़तल कयो पियो वञे, लाश अगवा कया पिया वञनि। जीअं इरफान लगारी जे लाश खे दफ़नायो वियो आहे, ईअं ज़िया ऐं मुशरफ़, ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं अकबर बुगटीअ सां कयो वियो हो। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त नाअहल ऐं करप्ट हुक्मरान मुल्क खे मुआशी ऐं सियासी बहरान जी दलदल में उछलाए छॾियो आहे। मुल्क में फुरलुट जो निज़ाम क़ाइमु आहे। बलूचिस्तान जूं हालतूं ठीकु न आहिनि। सिंध जो दरिया खसे, कोयला, तेल, गैस ऐं ॿिया वसीला फुरे, हथरादू, गुरबत ऐं फुरलुट मसलत कई वई आहे। सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज आहिनि। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत आवाम जे एहतिजाज जो नोटिस वठण बदिरां ताक़त जे नशे में धुत आहे। गोलियुनि ऐं तशदुद वसीले एहतिजाज खे ख़ामोश करायो वञे थो। हुक्मरान यादि रखनि त सिंध जे माण्हुनि हर दौर जी आमरियत जो मुक़ाबिलो कयो आहे। सिंध जा माण्हू कॾहिं बि ख़ामोश न वेंदा। सिंधु दरिया ते धाड़ा बंदि कया वञनि। सिंध दुश्मन कैनाल मनसूबो ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीननि जा सौदा बंदि कया वञनि।
GS सिंध रहबर कमेटी के कन्वेनर GS सिंध, क़ौमी पार्टी के चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, GS सिंध मुहाज के चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जस्कम बशीर खान के अगवान डॉक्टर न्याज़ कालानी, जस्कम मारिसर के चेयरमैन असलम खैरपुरी ऐं GS सिंध तहरीक के चेयरमैन सूर्य सिंधी जारी कयल बयान में चयो आहे त शहीद इरफान लगारी जो लाश वारसनि हवाले करण बजाए पुलिस पारां तदफ़ीन करण नाइंसाफ़ी ऐं फाशिज़म जी बदतरीन शक्ल आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। पुलिस जे हिन अमल सां नाइंसाफ़ी जी नई तारीख़ रक़म कई वई आहे, जेको अमल PP हुकूमत मथां तारीख़ में कारो दाग़ थी रहणो आहे। GS सिंध रहबर कमेटी पारां शहीद इरफान जे रूह जे ईसाल सवाब लाइ अॼु ग़ाइबाना जनाज़े निमाज़ अदा करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। सभिनी क़ौमी कारकुननि खे गुज़ारिश कई वई आहे त सिंध जे सभिनी शहरनि ऐं ॻोठनि में शहीद इरफान लगारी जी ग़ाइबाने जनाज़े निमाज़ अदा कई वञे। हुननि हड़ताल जी कामयाबी ते सिंधियुनि जा थोरा मञींदे चयो त निहायत मुख़्तसर वक़्त वारे सॾ ते हड़ताल जी हिन ज़बरदस्त कामयाबी जो मतिलबु आहे त सिंधियुनि PP जे ॾाढे जबर खे रद्द करे छॾियो आहे। मोरे में पुरमन माण्हुनि मथां सिधी फायरिंग आमरेती दौर जी यादि ॾियारे छॾी आहे। सिंध अहिड़े ज़ुल्म ॾाढ खे कॾहिं बि क़बूल न कंदी। हुकूमत हड़ताल खे रोकण लाइ केतिरनि कारकुननि खे गिरफ़्तार करे FIR दाख़िल कयूं आहिनि, पर हुकूमत खे नाकामी नसीब थी आहे। PP हुकूमत जे जबर ख़िलाफ़ असां सिंध जे माण्हुनि सां गॾु आहियूं। नामियारे लेखक नसीर मेमण चयो आहे त कानून रुॻो सियासी वर्करनि ते ताक़त लाइ इस्तेमालु थिए थो, जिन जा लाश बि पूरण नथा ॾिना वञनि। बाक़ी शाहनवाज़ कुंभर केस में मफ़रूर पुलिस अमलदार ऐं संसद मेज़बाननि अॻियां कानून जुती जे हेठियां आहे। जिन मुसीबतनि मां जान छॾाइण लाइ उन्हनि खे मुतबादिल करे पियो पेश कयो वञे, उहे ओतिरा ई बदतर आहिनि। रोशन ख़्याल धुरियुनि खे पंहिंजा रस्ता ऐं भाईचारा सोचे सम्झी ठाहिणु घुरिजनि। हुक्मरान वॾेरा ज़ोरी मज़हब तब्दील कराईंदड़ मुल्हनि जा संगती, मज़हब जे नाले ते इंतिहा पसंदी जा वापारी ऐं जनूनी कातिलनि जूं मेज़बानियूं कंदड़ सभु हिकु जहिड़ा आहिनि। सरकारी PP जियां उन्हनि लाइ बि सिंध रुॻो हिकु कार्ड आहे। सिंध लाइ सचाई सां जाखोड़ींदड़नि खे पंहिंजे पूरे जी कमाई ऐं साख उन्हनि मां कंहिंजी बि झोली में न विझणु घुरिजे। अवां सां सिंध जो वतन दोस्त हारी पोरियत शागिर्द वकील ऐं साफ़ी रस्तनि ते गॾु आहे। अवां खे कंहिं बि मौक़े परस इक़्तिदारी गिरोहनि जे ड्राइंग रूम में वञण जी ज़रूरत नाहे। जस्कम ऐं रहबर कमेटीअ जे सॾ ते सिंधू दरिया मां कैनाल कढणु, कारपोरेट फार्मिंग ऐं मोरे वाक़े ख़िलाफ़ राणीपुर सोबोदेरो शाह जी मशीन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। क़ौमी कारकुननि डॉक्टर नज़ीर खोखर, गाज़ी इमदाद लाड़क, साजिद मंगरियो, शौकत गांघरो, करम सामटियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में राणीपुर जे बाब दस्तगीर जे साम्हूं क़ौमी शाहराह ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते उन्हनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते इरफान ऐं ज़ाहिद जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। सिंधियाणी तहरीक जी नाइब सदर हुरुनिसा पलीजो जे लाॾाणे ते ताज़ियत लाइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर ॻोठ मुंगर ख़ान पलीजो में पहुतो, जिते हुन वारसनि ऐं पार्टी अॻुवान सां मुलाक़ात करे ताज़ियत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो त सिंधियाणी तहरीक शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ज़ियाउल हक़ जी मार्शल ख़िलाफ़ सिंध में जदोजहद कई ऐं आमरित जे ज़ुल्मनि खे दुनिया आॾो बेनक़ाब कयो। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टे वधीक चयो त हुक्मरान मुसलसिल कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। सिंध खे उन जे हिसे जो पाणी न पियो ॾिनो वञे, तकरारी कैनालनि खे मुकमल तौर ते रद्द कयो वञे ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीननि जी नीलामी बंदि कई वञे। हुन चयो त हुक्मरान ज़ुल्म ऐं ॾाढ ज़रिए सिंध में बरबरियत क़ाइमु करणु चाहिनि था। असां मोरे में थींदड़ वाक़े जी मज़म्मत करियूं था। पंहिंजे प्यारनि जा लाश घर भातियुनि हवाले करणु घुरिजनि हा, पर इहो साबित थी चुको आहे त उहे तव्हांखे पंहिंजे प्यारनि जा लाश दफ़न करण बि न ॾींदा। वाइड सिंधी कांग्रेस पारां पिणु सिंधियाणी तहरीक जी अॻुवान हुरुनिसा पलीजो ऐं तारीख़ जे हवाले सां अहम कमु कंदड़
गुलहसन कलमती खे भेटा पेश करण लाइ वेबिनार मुनक़िद कयो वियो। वेबिनार खे रुखमान गुल पालारी, अब्दुल ख़ालिक जूड़ेजे, डॉक्टर आयशा धारेजो, उमरा समूह ऐं ॿियनि ख़िताब कंदे हुरुनिसा पलेजो ऐं गुलहसन कलमती खे भेटा पेश कई। वाइड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे ख़िताब कंदे चयो त औरतुनि खे बाइख़्तियार बणाइण ऐं समाजी उसूलनि खे चैलेंज करण लाइ अदी हुरुनिसा पलेजो जो किरदारु अहम आहे। संदसि जदोजहद अणमिट निशान छॾिया आहिनि। साॻी तरह सिंधी सक़ाफ़त ऐं तारीख़ खे हथी ॾियण लाइ गुलहसन कलमती जूं कोशिशूं बि नथियूं विसारे सघिजनि। औरतुनि जे हक़नि लाइ हुरुनिसा पलेजो अहम किरदारु अदा कयो। सिंधियाणी तहरीक जे प्लेटफार्म तां हुन सिंध जे मिसकीन औरतुनि खे सियासत में आंदो। वाइड सिंधी कांग्रेस पारां वर्चुअल वेबिनार में मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कंदे यादगिरियुनि जा वर्क बि वराया ऐं गुलहसन कलमती ऐं हुरुनिसा पलेजो खे भेटा पिणु पेश कई। सिंधी अदबी संगत शाख झोल जे ख़ूबसूरत शाइर नक़ाद मीरा लाबख्श टालपुर झोल वारो जे किताब जे सहेड़ींदड़ अॻूणे सेक्रेटरी अलीमर्दान मलूखाणीअ जे अलमनाक विछोड़े ते सिंधी अदबी संगत शाख झोल पारां ताज़ियती मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी प्रेस तर्जमान मीर हसन मरी कई, जॾहिं त ख़ासि महिमान तौरु उस्ताद मोहम्मद बचल मलूखाणी ऐं ॿिया हुआ, जॾहिं त महिमान ख़ासि तौरु राणा राशिद अली राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। ताज़ियती मेड़ाके जी कार्रवाई फ़क़ीर साबिर हुसैन महर हलाई ऐं ग़ुलाम हैदर ख़ासकेली, अमर लगारी, मुलाबख्श संजराणी, जबार धारेजो, सरवाण महराज, मनोहर लाल, एडवोकेट आशिक जमाल, प्रीतम झोलाई, सैयद सब्तैन अली शाह, उस्ताद मोहम्मद रहीम मलूखाणी, नूर मोहम्मद मलूखाणी, मोहम्मद याकूब बिरोही, रज़ा करावल रिंद, मोहम्मद बचल मलूखाणी, राशिद अली राजपूत, मीर हसन मरी, अली मर्दान जी ज़िंदगी ते ऐं संसा अदब लाइ कयल ख़िदमतनि ते तफ़सीली ॻाल्हायो। ताज़ियती मेड़ाके में सिंधी अदबी संगत झोल, सिंधी अदबी संगत सांगड़, सिंधी अदबी संगत रुकन बुरड़ा ऐं सिंधी अदबी संगत झोल जे दोस्तनि ऐं सिविल सोसाइटी वॾे अंग में शिरकत कई। काज़ी अहमद में मनशा जे विकिरे ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि शहरीन अब्दुल रज़ाक राहू, वाजिद अली राहू ऐं ॿिनि जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त काज़ी अहमद में मनशात आम वाइपे जे शयुनि जा सरेआम विकिरो थी रही आहे, जंहिं सबबि नौजवान ऐं ॿारड़ा मनशा जा आदी थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त मनशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मेहड़ में मोरो वाक़िए जे शहीदनि सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मार्च। मोरो वाक़िए जे शहीदनि सां इंसाफ़ जे लाइ सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले दादू जे सदर सिकंदर सोढर, हबीब हुज़ूरी, इसाक सोढर, अब्दुल मजीद सोढर, ज़ुहैब जतोई, इरफान जसकाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में कारकुननि झंडा ऐं बैनर खणी SUP ऑफिस बाईपास खां पैदल मार्च करे आज़ाद प्रेस क्लब मेहड़ ते पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त वारसनि जे चवण मूजिबि केस दाख़िल करे गिरफ़्तार थियल माण्हुनि खे आज़ादु कयो वञे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। कोटड़ी मां नौजावल ॿार अगवा कयो वियो, जॾहिं त पुलिस कार्रवाई कंदे ॿार खे बाज़ियाब कराए वरितो। कोटड़ीअ जी अस्पताल मां मक़ामी रहवासी अहमद ख़ान जी घरवारीअ जे ताज़र जावल ॿार खे हिकु औरत तबसम मुबैना तौर ते अस्पताल मां अगवा करे भिटाई कॉलोनी में वाक़िअ पंहिंजे घर खणी वई। हुन मुड़ुस खे चयो त मूंखे ॿारु ॼाओ आहे। अस्पताल मां ॿारड़ी जे अगवा थियण जी इतला ते पुलिस कार्रवाई करे घर ते छापो हयो। कार्रवाई बाद नए ॼावल ॿार खे बाज़ियाब करायो वियो। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई चयो आहे त
सिंध सां सिंध जे आवाम सां हुक्मरान वॾो ज़ुल्म करे रहिया आहिनि। पाणी जी सख़्त खोड़ सबबि सिंध जी ज़रायत तबाही ॾांहुं वधी रही आहे। सिंध में पाणी नाहे। पाणी जे हक़ लाइ जेको एहतजाज करे थो उनखे गिरफ़्तार करे जेल में वाड़ियो वञे थो या वरी उनखे मारियो वञे थो। फरीदाबाद राइस कैनाल मां निकिरंदड़ धामरा वाह ऐं उन मां निकिरंदड़ वाहन शाखनि जी खाटी न थियण ख़िलाफ़ इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि हारियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। ॻोठ सैदपुर मीरपुर घाड़ी जागीर खुशहाल सोलंगी ऐं ॿिनि ॻोठनि जे रहवासियुनि ऐं आबादगारनि सजाद चांडियो ज़फ़र सोलंगी शबीर चांडियो कामरेड अनवर मलाह अलहनो चांडियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त धामरा वाह ऐं उन मां निकिरंदड़ शाखनि जी खाटी नाहे थी सघी। खाटी न थियण सबबि पुछड़ी में पाणी नथो पहुचे जंहिंजे करे परेशान आहियूं। हुननि चयो त खाटी कराए असांखे पाणी ॾियारियो वञे। ज़िले कश्मीर में वधंदड़ बदअमनी भत्ताखोरी अगवा जे वारदातनि ऐं रोडनि ते सरेआम ॾोहारियुनि पारां नाका लॻाए फुरूं करण वारे अमल ख़िलाफ़ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस गोसपुर तरफ़ां ज़िले सतह ते ॻोठ राजा बजाराणी जे मक़ामी होटल में हिकु वॾो मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंमें ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ शहरनि कंदकोट तंगवाणी करमपुर कश्मीर बडाणी ऐं ॿियनि इलाइक़नि जा माण्हू शरीक थिया। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त कश्मीर पुलिस ॾोहारियुनि ॾाढो बेवस आहे। हुननि पंहिंजी रिट ख़तमु करे छॾी आहे। अॻुवाणनि वधीक चयो त जेकॾहिं अमन क़ाइमु न कयो वियो त असां एहतजाजी तहरीक शुरू कंदासीं। ख़ैरपुर नाथन शाह में सिंध यूनाइटेड पार्टी तालका ख़ैरपुर नाथन शाह पारां मरकज़ी सॾ ते सिंधु दरिया मां कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंधु दरिया मां हुक्मरान ताक़त जे ज़ोर ते कैनाल कढी रहिया आहिनि। एहतजाज कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि थियूं। हुननि मुतालबो कयो त शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लेगारी जे क़त्ल जो केस दाख़िल करे ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जैकमाबाद में पिणु सिंध यूनाइटेड पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरे में मुख़्तलिफ़ अॻुवान शरीक थिया। सिंध दुश्मन मनसूबनि खे रद्द कंदे क़ौम परस्तनि पारां शहीद इरफान सां इंसाफ़ जी घुर पिणु कई। फुलजी स्टेशन में लाइब्रेरी जो कमु रोलड़े जो शिकार आहे। अञा ताईं लाइब्रेरी जो कमु मुकमिल थी नाहे सघियो, जॾहिं त शहरियुनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाजी मुज़ाहिरा पिणु कया वञनि था। फुलजी में लाइब्रेरी जो कमु रोलड़े जो शिकार हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि उस्तादनि इल्मी ऐं अदबी तनज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि काल्ह बि एहतजाजी रैली कढी। एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त लाइब्रेरी ॾिनी वई आहे पर उनजो कमु रोलड़े जो शिकार आहे। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द लाइब्रेरीअ जो कमु मुकमिल करायो वञे। मोरो वाक़े ख़िलाफ़ हैदराबाद में पिणु अवामी वर्कर्स पार्टी पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी कामरेड बख़्शल थल्हो आलिया बख़्शल ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे मुतालबो कयो त शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जो क़त्ल ज़ुल्म ऐं बर्बरीअ जी इंतिहा आहे। हुकूमत ज़ुल्म जी इंतिहा त इहा कई जो इरफान लगारी जो लाश बि न ॾिनो वियो। पुलिस पहिरें हेठि तदफ़ीन कई वई, जेको अमल लाक़ानूनियत खे ज़ाहिर करे थो। पीपल्स पार्टी लाक़ानूनी जो मुज़ाहिरो करे रही आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मिसबान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।